अस्सलाम वालेकुम सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पहर शामिल करूं था हिन वक्त खबरूं। नाज़रीन, हालानी थाने जी हद में रात हुजे या ॾींहुं सरेआम पुलिस जे साम्हूं चोरियूं फुरूं ऐं धाड़नि जूं वारदातूं थियण लॻियूं आहिनि। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर यासीन हिंगोरो जी ख़बर मूजिब पुलिस वडेरनि चोरनि ऐं पाथारेदारनि जी कमदारी करण लगी है। बदमनी सबब शरीफ़ माण्हुनि जूं नींदूं हराम थी वियूं आहिनि, जॾहिं त हालानी ऐं आसपास जा लिंक रोड माण्हू जे अच वञण लाइ नोगो एरियाज़ बणिजी विया आहिनि। पुलिस रगो बद छोड़ ऐं ॾेती लेती करण में मशगूल आहे। शरीफ़ शेरी लॾपलाण करण ते मजबूर थी विया आहिनि। इन सिलसिले में प्रेस क्लब हालानी में भलाणी वासी इकरार मला खां ॾींहुं ॾिठे जो पुलिस जे साम्हूं मोटरसाइकिल फुर करण जी कोशिश कई वई त इकरार दाहूं कयूं त दुकानदार ऐं शहरी ॿाहिरि निकिरी आया। हथियारबंदनि इकरार मला जे मथां फायरिंग पिणु कई, लेकिन इकरार गाॾी फिटी करे गाॾी जूं चाबियूं खणी भॼण में कामयाब थी वियो, जॾहिं त माण्हू अचण करे फोरू भॼी वञण में कामयाब थी विया। इकरार मला जो वधीक चवण हुयो त जेकॾहिं पुलिस चाहे हा त फोरू गिरफ़्तार करे पई सघे, लेकिन लॻे थो त पुलिस चोरनि सां ॿट पिणियल आहे। हितां जी सियासी, समाजी, अदबी ऐं मज़हबी धुरियुनि पारां IG सिंध खां मुतालबो कयो आहे त हालानी थाणे ते ईमानदार पुलिस ऑफिसर मुक़रर करे हालानी ऐं आसपास मां बदमनी ख़त्म कराए ॾिनी वञे। वधीक खबरुनि या अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।